जाती सुजावल ज़िले जो तमाम पुठिते पियल सामूंडी इलाइक़ो आहे, जिते बार बार तूफ़ानी बरसातियूं ऐं वॾियूं वॾियूं ॿोॾियूं अचण जे करे तेलको तमामु मुतासिर थींदो रहियो आहे। इलाइक़े वासियुनि जो गुज़र सफ़र घणो करे ज़राइत ऐं माहीगिरी ते आहे। हिन वक़्तु पाणी जी शदीद खोट हुअण करे ज़राइत सां लाॻापियल माण्हू पेट गुज़र लाइ परेशान आहिनि त ईद जी ख़रीदारी छा करे सघंदा। अहिड़ी सूरत हाल जे करे जाती में कपिड़े जा दुकान ऐं ख़रीदारी जा ॿिया मरकज़ी वीरान आहिनि, जॾहिं त बिजली जी लोड शेडिंग बि कारोबार खे कापारी धकु रसायो आहे। जेतोणीकि कुझु माण्हू दुकान ते ख़रीदारी करण लाइ त अचनि था, पर अघु पुछी महांगाई जे करे बिना कुझु ख़रीद करे हथे ख़ाली वापसि मोटी वञनि था। इन ॾस में जातीवासियुनि शाइन न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। माई कीरनि जे हिसाब सां परेशानी हिसाब सां दरियानि जा बिल्कुलु न आहे धंधो ऐं वापारु बिल्कुलु ठप लॻो पियो आहे। आवाम हींअर बिल्कुलु ईद में मुड में ई कोन्हे। ईद हींअर त नाले में असां न पियो जेको ईद माण्हू कंदा ग़रीब, पर बहरहाल जेको बि गवर्नमेंट आहे जेकॾहिं उनखे का फैसिलिटी ॾिए को उन लाइ सोचे त वीचारा ग़रीबनि जो कुझु जान ठही वञे। दादा दर्जी आहियां। असां हिते शहर जाती में अॻे बिल्कुलु धंधा ईद में फर्स्ट क्लास थींदा हुआ ऐं हिन साल धंधा आहिनि कोन, जीअं असांजी साहिली पट्टी आहे, पाणी जी बि खोट आहे ऐं असां एतिरा की असांजे जाती में रोज़गार जा ज़रिया बि कोन्हनि ऐं मथां वरी गवर्नमेंट लॉकडाउन लॻायो, कोरोना वजह सां शहर बंदि था थी वञनि। जुमो ऐं आचार शहर बंदि, शाम जो 5 बजे शहर बंदि, धंधो बिल्कुलु कोन्हे। असां इहे सभु त बेरोज़गार आहियूं। असांजो धंधो बिल्कुलु बि ईद जी वजह सां असां ईद जे हिसाब किताब सां बिल्कुलु कोन्ह थियो आहे। इन करे धंधा धाड़ियूं सभु ठप लॻा पिया आहिनि असांजे शहर में। पाणी आहे कोन, माण्हू ग़रीब माण्हू सभु फाका कशी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। लाज़मी आहे जेकॾहिं माण्हुनि वटि पैसो कोन्हे त असां बि बेरोज़गार थी विया आहियूं। असां फाका कशी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं इलाही अॻियां असीं मुतालबो कंदासीं त लॉकडाउन जेकॾहिं आणनि था त उन्हनि लाइ ग़रीब कोन्हे। पाणी जे हवाले सां ग़रीब माण्हू किथां पंहिंजो पेट पारीनि, इन जे हवाले सां असां बि बेरोज़गार थियो वेठा आहियूं दुकानदार। उनखां मथां इहे कोरोना वायरस आई आहे, माण्हू ग़रीब माण्हू सफ़ा ॾाढो तंग थी विया आहिनि, उन जे करे असां बि तंग आहियूं।